अस्सलाम वालेकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे व्हाट इज़ साइंस। साइंस छा आहे। असीं जंहिं ज़माने में रहूं था उन ज़माने में हिकु लफ़्ज़ ॿुधण में आम ईंदो आहे, जी हा, इहो लफ़्ज़ साइंस आहे। इहो लफ़्ज़ ॿुधण सां ई असांजे ज़हन में कुझु सवाल ईंदा आहिनि त साइंस छा आहे। ऐं असां हिन वीडियो में इन ई सवाल जो जवाबु ॾींदासीं ऐं कुझु नवां सवाल बि ईंदा, जिन सवालनि खे वरी असां अॻिले वीडियो में कवर कंदासीं। व्हाट इज़ साइंस। साइंस छा आहे। हिन सवाल खे सम्झण खां पहिरियों असांखे इहो सम्झणु ज़रूरी आहे लफ़्ज़ साइंस किथां आहे। हीउ लफ़्ज़ साइंस लातिनी ॿोलीअ जे लफ़्ज़ साइंसिया मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे ॼाण। हाणे इहो सुवाल थो अचे त कहिड़ी क़िस्म जी ॼाण, जंहिंजो जवाबु हिन रीति आहे, अहिड़ी ॼाण जेका तजुर्बनि मुशाहिदनि सां हासिलु थिए थी उनखे साइंस चइबो आहे। आम लफ़्ज़नि में साइंस जी वस्फ़ कुझु हिन रीति थींदी। साइंस हिकु लातिनी ॿोली जो लफ़्ज़ आहे। लफ़्ज़ साइंसिया मां वरितो वियो आहे, जंहिंजे मतिलबु आहे ॼाण। अहिड़ी ॼाण जेका तजुर्बनि ऐं मुशाहिदनि सां हासिलु थिए उनखे साइंस चइबो आहे। सादनि लफ़्ज़नि में असीं ईअं चई सघूं था त हीउ इल्मु साइंस तमामु वसी ऐं जामे ॼाण आहे, यानी मुनज़्ज़म ॼाण आहे, जंहिंखे सम्झण जे लाइ असीं क़िस्मनि ऐं शाख़ुनि में विरहायो आहे। हाणे असीं हिन सवाल खे अॻिले वीडियो में ॾिसंदासीं, तेसिताईं इंतज़ारु कंदा ऐं हिन खे लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा।